पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत सिंध ने सबसे पहले ईवी बसेस का जो है पाकिस्तान में पहला सूबा था जिसने शुरू किया। बायोगैस पे चलने वाली भी ये पहली बस सर्विस होगी जो यहाँ पे शुरू की जाएगी। जब ये बीच में केयर टेकर गवर्नमेंट आई तो ये काम 7-8 महीने मुकम्मल तौर पर बंद था। मैं समझता हूँ कि वो केयर टेकर गवर्नमेंट की नाअहली, सुस्ती या अदम दिलचस्पी थी जिसकी वजह से इतना अहम प्रोजेक्ट, ट्रैफिक के बहुत ज़्यादा प्रॉब्लम्स भी आ रहे हैं लोगों को। आज दिन तक जब हम बात करें तो लोग बेचारे परेशान हैं उसके लिए और वो हमें एहसास है। तो लॉट 1 जो है उनके हमने कॉन्ट्रैक्टर से बात की, इन्होंने हमें कमिटमेंट दी कि 2 महीने में जो है वो हम ये अंडरपास रेडी कर देंगे। तो आज 2 महीने के बाद जब हम आए हैं तो इनका अंडरपास वो इस वक्त रेडी है। अब सिर्फ इन्होंने शटरिंग जो है यहाँ पे वो 4-5 दिनों में खोलनी है। तो ये जो पूरा एरिया जो है ये ट्रैफिक के लिए दोबारा बगैर कंजेशन के लिए मोबिलाइज कर दिया जाएगा। और इन्होंने मुझे कमिटमेंट की है कि 31 अक्टूबर तक यहाँ का पूरा कंस्ट्रक्शन वर्क ख़त्म हो जाएगा और फिर जो है यहाँ पब्लिक के लिए ये चीज़ खोल दी जाएगी। रेड लाइन BRT पहिरियों प्रोजेक्ट है जो बायोगैस ते हूंदो। निगरान हुकूमत की नाअहली, सुस्ती ऐं अदम दिलचस्पी सबब BRT मनसूबे में देर थी। लॉट 1 जे ठेकेदार 2 महीननि में कम मुकम्मल करण की ख़ातिरी कराई हुई। मनसूबे में देर थी पर तरजीह है तो टाइम लाइन में देर न थे। कम मुकम्मल थी चुको है। सिर्फ शटरिंग जो कम रहल है 31 अक्टूबर ताईं मुकम्मल थी वेंदो ऐं रोड आवाम लाइ खोलियो वेंदो। ही मनसूबो 2024 में मुकम्मल थियणो हो पर मुतासिर थियो। ही मनसूबो एशियाई बैंक के सहकार से करे रहा आहियूं। सिंध के सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण जी मलीज़ केंट वटि रेड लाइन BRT के कम जो जायज़ो वठण खां पोइ मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त आलमी बैंक के सहकार से येलो लाइन BRT ते भी कम शुरू थी चुको है। पिंक टैक्सी सर्विस भी शुरू कई वेंदी। ट्रांसपोर्ट खातो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में ट्रांसपोर्टेशन की सहूलतुनि की फरहमी लाइ कम करे रहिया आहिनि। पाकिस्तान की सलामती ऐं सिक्योरिटी इदारनि ते हमलो असांजी रेड लाइन है, उनके क्रॉस करण ते गुंजाइश न रहंदी। नाराज़गी जे नाले ते दहशतगर्दी के इजाज़त कंहिं भी सूरत में नथी ॾेई सघिजे। पाकिस्तान कलमे जी बुनियाद ते ठहियो ऐं क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। वज़ीर आज़म जी क़यादत ऐं नवाज़ शरीफ़ जी रहनुमाई में ॾींहुं राति कोशिशूं थी रहियूं आहिनि त अवामी मसइलनि खे हल करे सघिजे ऐं मुल्की मईशत खे तरक़ी ॾिनी वञे। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार सूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पंजाब हुकूमत जी रिलीफ जे क़दमनि ते तनक़ीद सम्झ खां ॿाहिरि आहे। पीपल्स पार्टी सां का अहिड़ी शइ न आहे जेका हल तलब न हुजे। ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंध वासी 28 ज़ाइरीन जा मढ़ सिंध पहुचाइण खां पोइ तदफ़ीन जो सिलसिलो जारी। लाड़कानी वार मेहड़ सन खैरपुर नवदेरो बाकराणी में फौती ज़ाइरीन जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में फौतियुनि जे मिटनि माइटनि शहरियुनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़ा खॼण ते हर ख़ाली, सोग जी लहर छायल। ज़ख़्मनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज हलंदड़। बलोचिस्तान के शहर पशीर में पुलिस लाइन वेझो बाज़ार में धमाको, 2 ॿार मारिजी विया। 4 पुलिस एहलकारनि समेत 14 ज़ख़्मी। पुलिस मूजिब धमाके जो आवाज़ परे परे ताईं ॿुधो वियो। धमाके सबब एक गाड़ी मुकम्मल तबाह थी वई। ॿियनि गाड़ियुनि खे नुक़सानु पहुतो। मारिजी वियलनि जी सुञ लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे पशीर इस्पताल पहुचायो वियो। धमाके खां पोइ पुलिस इलाइक़े जो घेराव करे नाकाबंदी करे छॾी। पुलिस मूजिब धमाके जी नौयत जो पतो लगायो पियो वञे। जियां को पखियड़ो मंझ गगन न जे जो को ई आहेरो नाशियानू ऐं चमन। मां बि पंहिंजे देश में आहियां अकेलो पुरो। पाण चाहियूं था पंहिंजे भले भाग में पर हाजत पंहिंजी हुक्मरानी हुजे। कंहिं बि फिरौन जी छाला पूॼा कयूं हे ख़ुदा जी निड़ ते निशानी हुजे। सिर भितियुनि सां हयूं था सदाऊं कयूं। हाणे जागो मिठा सिंध लुटिजे पई, सिंध फुटिजे पई। पिया मरां जियां जियां मरां। सिंध जो क़ौमी रागी बीजल सिंधी गच अरसो बीमार रहण खां पोइ 63 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। बीजल सिंधी कैंसर की बीमारी सबब टंडो महमूद खान जी अस्पताल में दाख़िल हो।
जिते संदसि साह जो सॻो टुटी पियो। संदसि मढ़ अस्पताल खां पीपल्स कॉलोनी वारी रिहाइशगाह मुंतक़िल कई वियो। हर ख़ाली वीजल सिंधी जे लाॾाणे ते सॼी सिंध में सोग जी लहर छाइंजी वई। संदसि मढ़ शाम 4:30 वॻे टंडो मोहम्मद ख़ान जे पीर शारपू क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। कराची खे बचाइणो आहे त जीअं पाकिस्तान खे बचाए सघिजे। जना अस्पताल ते सिंध हुकूमत जो हिकु पैसो ख़र्च न थी रहियो आहे ऐं हीअ अस्पताल डोनर्स जे पैसनि ते हली रही आहे। जॾहिं अवाम टैक्स ॾेई रहियो आहे त कराची डोनेशन ते छो हली रहियो आहे? टैक्स अदा कंदड़ माण्हुनि खे रियासत जवाबदाह आहे। MQM पाकिस्तान जे अॻुवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो कराची में तक़रीब ख़िताब। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो जिन अस्पताल बाबति बयान खिल जोॻो आहे। MQM अॻुवान चवे थो त कराची टैक्स ऐं चंदो ॿई ॾेई रहियो आहे। कराची जे वापारियुनि क़ुर्बानी जे जानवरनि जी खलुनि जी सूरत में जेको चंदो MQM वरितो उनखे बि यादि रखो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जे बयान ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त असांजी अस्पताल जो चंदो अवाम जी बहितरी ते ख़र्च थी रहियो आहे। अव्हां किथे ख़र्च कयो? सिंध हुकूमत सिहत जे शोबे में जेको कमु कयो उन मां सॼो मुल्क फ़ाइदो हासिल करे रहियो आहे। सिंध हाईकोर्ट मलीर एक्सप्रेस वे जी रस्ते में ईंदड़ लाइब्रेरी ड्राइण खां रोके छॾियो। सिंध हुकूमत ऐं ॿियनि धुरनि खां 17 सेप्टेम्बर ताईं जवाब तलब। अदालत सखावत खाते जे डायरेक्टर खे ज़ाती तौर ते लाइब्रेरी जो मुआइनो करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। खैरपुर में पुराणे क़ौमी शाहरा ते कौसर अस्पताल भरिसां बीठल कार मां औरत ऐं मर्द जा लाश ते फैज़ाबाद पुलिस पहुची ॿिन्ही लाशनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त कार काल्ह खां उते ई बीठल हुई। लाशनि जी सुञाणप शुगर मिल्स मुलाज़िम ॻोठ रिंद हाजाणो वासी ज़फ़र हाजाणो ऐं ग़रीबाबाद वासन टिकटॉकर सीमा ख़ासि केली नालनि सां थी आहे। कोटली में हिकु ॾींहुं अॻु घरां निकितल पीरसन जो दरिया जे किनारे तां लाश हथायो। वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। 60 वरनि जो अली नवाज़ शोरो काठियूं करण लाइ घरां निकितो हो, जंहिंजो अॼु लाश मिलियो। पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ हैबत ख़ान बिरोही में ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक हिकु ॼणो फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग वधी 12 थी वियो। फौत थी वियल 8 ॼणनि जे घर धणी गुलबेग बिरोही बे खैरपुर अस्पताल में दम ॾिनो। हिकु हफ़्ते खां मौत जो कारण मालूम न थी सघियो। इलाइक़े में सोग वारी सूरतयाल। मेहर जे कासाई पाड़े में ज़हरीलो खाधो खाइण सबबि भेण भाउ पहुची विया। 2 घर भाती बेहोश। ज़हरीलो खाधो खाइण सबबि जुनेद शेख ऐं भेण तैयबा दम ॾिनो। बेहोश थियलनि में पौतियुनि जो पीउ सिकंदर ऐं मोहम्मद जवाद शेख शामिल। लाड़काने अस्पताल मुंतक़िल। 2 ॿारनि जे पहुचण खां पोइ संदन अमड़ सदमे में दम ॾेई छॾियो। घर में रोजराड़ो। इलाइक़े में सोग जी लहर छायल। कश्मीर जे नादिर शाह क़ब्रिस्तान मां नौजवान जो गोलियूं लॻल ऐं तशदुद थियल लाश सिविल अस्पताल मुंतक़िल। शुरूआती जांच मूजिबि नौजवान खे तशदुद जो निशानो बणाए गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। लाश जी सुञाणप कलवड़ पाड़े वासी कामरान मलिक नाले सां थी। लखी गुलाम शाह वासी पोरहत दौड़ में पुलिस सां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। मारिजी वियल सुञाणप मछीअ जो कारोबार कंदड़ एजाज़ अहमद मीरानी सां नाले सां थी आहे। वारसियुनि जो चवणु आहे त पुलिस पूरो मुक़ाबलो ॾेखारे संदन नौजवान खे मारियो आहे। इंसाफ़ कयो वञे।
सिंधु दरिया में सखर ऐं गुडू बैराजनि वटि विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार। बैराज इंतिज़ामिया रोहिल कैनाल खे बंदि करे छॾियो। खैरपुर ईस्ट वेस्ट खीरथर कैनाल ऐं राइस कैनाल अॻु ई बंदि पयल। दादू ऐं नारा कैनालनि में 60% पाणी घटि छोड़ कयो वियो। काज़ी अमन वेझो सिंधु दरिया में विचोली दर्जे ॿोॾ जी बरक़रार। 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठनि जो शहरी इलाइक़नि सां राब्तो कटिजी वियो। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल बि ॿुॾी वियो। रोड रस्ता पाणी हेठि आयल। ठारूशाह भरिसां मंझटि जे कचे में दरिया में चाड़ अची वियो। वॾे पैमाने ते ॾढ पलाण जो सिलसिलो जारी। ॿेड़ियूं घटि हुजण करे तवे ॻोठाणा पाणी में फाथल। पाणी जो दॿाउ SM बचाव बंद ते पाणी जो दॿाउ वधणु लॻो। नंगर पारकर शहर समेत थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात। कारूं झर मां नयूं वही आयूं। मारूड़नि जे चहिरनि ते मुर्कूं मोटी आयूं। नंगर पारकर शहर में हिन वक़्त ताईं 83 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। जो खेड़े सो खाए जो इनकलाबी नारो हणंदड़ सूफ़ी बुज़ुर्ग शाह इनायत शही जे 316 उर्स जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि झोक शरीफ़ में जारी। मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जी आमद जो सिलसिलो जारी। हक़ मौजूद सदा मौजूद जूं सदाऊं बुलंद कयूं पियूं वञनि। ॿी धमाल जे मौक़े ते हस्बे मामूल सूफ़ियाणी कचहरी थी। गाधी नशीन सूफ़ी अताउल्ला सतारीअ चबूतरे हेठां पलाल ते वेही राग ॿुधो। सूफ़ी फ़नकारनि शफ़ी फ़क़ीर सुहिणो फ़क़ीर ऐं ॿियनि कलाम ॻाए वेठलनि ते वजद तारी करे छॾियो। ईरानी फोर्सेस जा मुख़्तलिफ़ सूबनि में छापा। दाइश जा 14 दहशतगर्द गिरफ़्तार। वॾे ख़बरू इदारे मूजिबि दाइश जे दहशतगर्दनि जूं गिरफ़्तारियूं तेहरान, अल्ब्रोज़, फारिस ऐं ख़ुज़िस्तान मां कयूं वयूं। ईरान जी इंटेलिजेंस वज़ारत जो चवणु आहे त दाइश ख़ुरासान जा दहशतगर्द हमले जे इरादे सां कुझु ॾींहं पहिरीं ईरान में दाख़िल थिया हुआ। रॉबर्ट कैंडी जूनियर अमरीकी सदारती चूंडुनि तां हथ खणी वियो। रॉबर्ट कैंडी जूनियर रिपब्लिकन जे सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जी हिमायत करे छॾी। संदसि चवणु आहे त चूंड विढ़ां हा त डोनाल्ड ट्रंप खे नुक़सानु ऐं कमला हैरिस खे फ़ाइदो पहुचे हा।